25 दिसंबर के बारे में अड़ो को भी मसलो मसाइल नाए थियणो। बाक़ी इहो आहे दिसंबर जो महीनो लहर ॾिनो, खून ख़राब आहे, ख़ुदकुशियूं, एक्सीडेंट, नौजवाननि जा वेठे वेठे मरी विया। यकीन कयो, मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि 2025 जे बारे में मैसेज ठाहियो। को त अहिड़ो अल्लाह जो ख़ल्क़ल इंसान हूंदो जो असांजी महिनत जो हिकिड़ो रिकॉर्ड ज़ाहिर करे ॾेखारींदो त भाउ ज़ुबैर भाउ जेका तो 2025 में दावा सां ॻाल्हि कई उहा सही थी या ग़लति थी आहे त मां दावा कयुमि त मुंहिंजो सर कलम कजो। मां पंहिंजो जुर्म क़बूल कंदुमि। हींअर भले मां खणी मदीने जी बलद में आउट ऑफ कंट्री में आहियां, वाइदो आहे अल्लाह जी इज़त जो कसम, जेकॾहिं उहे मुंहिंजूं ॻाल्हियूं न बीठियूं मां सर कलम तव्हांजे आॾो ई कंदुमि। हा, बाक़ी 2026 जो मैसेज मां न ठाहींदुमि। तॾहिं ठाहींदुमि जॾहिं 2025 जे रिज़ल्ट मुंहिंजे आॾो। मां को कारो शीदी नाया जो ॿेड़ा ठाहे तकड़ में तव्हांखे इशारा ॾियां। बहरहाल मां जेके तव्हां सां ॻाल्हियूं कयूं तव्हांजे फ़ाइदे जूं कयूं ऐं तव्हांजे कम जूं कयूं। बहरहाल अल्लाह सभिनी खे शाद आबाद रखंदो। मुंहिंजी दुआ त अल्लाह साईं मुंहिंजे दुश्मननि खे बि को ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। या अल्लाह जेके मुंहिंजा परस्तार हीअ मदीने जी बलद आहे, या अल्लाह रहमतुल आलमीन जी धरती आहे। हिन धरती ते जेका बि इंसान नियत रखंदो, दुआ घुरंदो, पूरी ज़रूर थींदी। बसि मुंहिंजा रब, मुंहिंजी दुआ इहा आहे त जेके मूंखे चाहण वारा आहिनि उन्हनि खे कॾहिं ग़म ऐं ॾुख न ॾेखारिजे, उन्हनि खे पंहिंजे मक़सद में कामयाबु कजे। मुंहिंजा अल्लाह उन्हनि खे कंहिंजो मोहताज न कजे। या रब्बुल आलमीन उन्हनि जे घरनि जे मथां रहमतूं नाज़िल कर। तू करीम आहे, तू रब्बुल अर्शिल अज़ीम आहे, तू रब्बुल अर्शिल अलीम आहे, तू रब्बुल अर्शिल करीम आहे। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदना मुहम्मद।